पोलियो जे ख़ात्मे जे आलमी ॾींहं जे मौक़े ते रोटरी क्लब नवाबशाह खां हिकु जागरता रैली कढी वई, जेका कचहरी रोड खां थींदी नवाबशाह प्रेस क्लब पहुती, जिते डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफ़र चयो त जेके लेडी हेल्थ वर्कर ॿारनि खे फुड़ा पीआरण वञनि थियूं उहे असांजूं हीरोज़ आहिनि ऐं ज़िले इंतिज़ामिया कोशिश करे उन्हनि खे हर सहूलियत फ़राहम करे थी। हिन नवाबशाह जे थर कचे जे इलाइक़े ऐं ॿियनि ॻोठनि जे माण्हुनि खे अपील कई त उहे पोलियो जे टीमनि सां सहकार कनि ऐं उहे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरीनि ऐं जेको ॿार कंहिं सबब जे करे रहिजी वञे थो त उन खे फ़ौरी तौर ते वेझे रोल हेल्थ सेंटर मां या ॿिए कंहिं इस्पताल मां पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरी। म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन हाजी मोहम्मद अज़ीम मुग़ल चयो त पाकिस्तान लाइ पोलियो जो ख़ात्मो इंतिहाई ज़रूरी आहे, छाकाणि त पोलियो जा मुतासिर ॿार जवान थियण खां पोइ निकमा ऐं घर वारनि ते भार हूंदा आहिनि। उहा ख़बर उन्हनि वालिदीन खां पुछी वञे त उहे केतिरा परेशान आहिनि। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर मोइन चयो त सॼे पाकिस्तान में पोलियो ख़त्म थी वियो आहे ऐं सिर्फ़ु 3 मुल्क नाइजीरिया, अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान में मौजूदु आहे। उते बि पोलियो जे ख़ात्मे जूं भरपूर कोशिशूं थी रहियूं आहिनि। उन ई मौक़े ते रोटरी क्लब जे सदर काज़ी रशीद भट्टी चयो त रोटरी गुज़िरियल 25 सालनि खां पोलियो जे ख़ात्मे लाइ कोशिशूं वठी रही आहे ऐं पाकिस्तान में उन जूं वॾियूं ख़िदमतूं ऐं फुड़नि जी ख़रीदारीअ में वॾे हिसो पोलियो जमा कराईंदी आहे। उहो असांजो वचन आहे ऐं कोशिश आहे त पाकिस्तान मां पोलियो जो ख़ात्मो आणींदासीं। उन ई मौक़े ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर गुलाम अली बिरामणी चयो त प्राइमरी स्कूलनि में जेके ॿारड़ा अचनि था, असांजी कोशिश हूंदी आहे त 100% उन्हनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिया वञनि त जीअं पोलियो खां पाक पाकिस्तान जो ख़वाब सांभिया थी सघे। قوم السلطنة وإن